अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 20 जुलाई 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मीरपुर ख़ास में जीए सिंध मुहाज़ जो एहतजाजी मार्च। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीननि जी वालार जी मज़मत। हिंदू नियाणियुनि जो जबरी तौरु मज़हब तब्दील करण ख़िलाफ़ 27 जुलाई ते हैदराबाद रोड ते एहतजाजी धरणे जो ऐलान। सिंधु दरिया ते दहाड़े वारा मनसूबा जारी। जलालपुर कैनाल ते बि कमु हलंदड़। SUP जे सदर सैद ज़ैन शाह पारां हिकु भेरो ॿीहर रसूल बेराज ऐं ॿियनि बेराजनि जो दौरो। सिंध दुश्मन मनसूबा फौरी तौरु ख़तमु कराइण जो मुतालबो। मोरो में पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ औरतुनि जो एहतजाज। अलामती बुख हड़ताल कई वई। क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी इजलास। कैनालनि कारपोरेट फार्मिंग वसीलनि जी फुलूट ऐं करप्शन ख़िलाफ़ अक्टूबर महीने में क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मीरपुर ख़ास में जीए सिंध मुहाज़ पारां कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते दहाड़े ख़िलाफ़ एहतजाजी मार्च कयो वियो। जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी सदारत हेठि कयल एहतजाजी मार्च में वॾे अंग में क़ौमी कारकुननि, जीए सिंध मुहाज़ जे कारकुननि ऐं शहरियुनि शिरकत कई। उन मौक़े ते कारपोरेट फार्मिंग मनसूबो रद्द कंदे ज़मीनूं सिंध जे ग़रीब तबिके ऐं बेरोज़गारनि में विरहाइण जो मुतालबो कयो वियो। दरिया ते दहाड़े वसीलनि जी फुलूट, महांगाई, बुख, लाक़ानूनी जो ज़िम्मेवार पंजाब ऐं ज़रदारी माफ़िया खे क़रार ॾिनो वियो। हिंदू सिंधी नियाणियुनि जे जबरी मज़हब तब्दील करण ख़िलाफ़ 27 जुलाई ते हैदराबाद मीरपुर ख़ासि हाईवे बंदि करण जो पिणु ऐलान कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे रियाज़ चांडिये चयो त सिंध सरकार मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। 18 बजेटूं ॾियण बावजूदि सिंध खंडर बणियल आहे। माण्हू बुख विघे मरनि पिया। सिंध अगवा इंडस्ट्री बणिजी वई आहे। सिंध में मनशात ऐं आयस नशे जो कारोबार पुलिस ऐं सरकार जी सरपरस्ती में हली रहियो आहे, जंहिंसां अरबें रुपयनि जो बिज़नेस पियो थिए। नौजवान नस्ल मुतासिर थी रहियो आहे। मुल्की एजेंसियूं मज़हब जे नाले ते ॿारनि खे अगवा पियूं कनि। असां मज़हबी इंतिहा पसंदी ऐं जनूनियत जो ख़ात्मो चाहियूं था। हुन चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़ा करे मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल करण जी साज़िश कई पई वञे। हिकु साज़िश तहत धाड़ेलनि खे पालियो वियो ऐं केटियूं ठाहियूं वियूं। माहौलियाती बर्बादी कंदे असांखे बुखियो रखियो पियो वञे। सिंध मां निकिरंदड़ कोयलो, गैस, तेल पंजाब इस्तेमालु करे रहियो आहे। असां उन सहूलियत खां बि महरूम आहियूं। अहिड़ी जमहूरियत कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। जमहूरियत जे नाले ते 18 सालनि खां आमरियत मढ़ियल आहे। 7 करोड़ सिंधवासी बुनियादी सहूलियतनि ऐं हक़नि खां महरूम आहिनि। हुन चयो त हिंदू नियाणियुनि खे अगवा करे जबरी मज़हब तब्दील करायो पियो वञे। असां क़ानून जी हुक्मरानी ऐं इंसानी हक़नि जी बहाली लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। सिंध में नाबालिग हिंदू नियाणियूं अगवा करे जबरी तौरु मज़हब तब्दील करण ख़िलाफ़ मीरपुर ख़ास में स्टेशन खां प्रेस क्लब ताईं मिनारिटीज़ तरफ़ां पुरअमन एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि शिरकत करे पंहिंजा मौक़िफ़ पेश कया। जॾहिं त पाकिस्तान मेघवाड़ इतिहाद, मुतहदा मेघवाड़ फोरम, कच्छी इतिहाद ऐं जीए सिंध मुहाज़ जे अॻुवाण रियाज़ चांडियो पंहिंजो मौक़िफ़ रखंदे चयो त कुझु मज़हबी ठेकेदारनि खे सिंधी हिंदू नियाणियुनि जो मज़हब तब्दील कराइण ऐं सिंधी हिंदू माण्हुनि खे तंग करे ज़मीननि ऐं मिल्कियतनि ते कब्ज़ो करण जो टारगेट मिलियल आहे। हिन वक़्त जा हुक्मरान ऐं ऐवाननि में वेठल नुमाइंदनि खे शर्म अचणु खपे।
जेके धरती धड़नि सां थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। SUP जो सदर सैयद ज़ैन शाह जलालपुर कैनाल ते थींदड़ कम वारे मामले जी जांच लाइ पहुतो। रसूल बिराज वटां हुन हिकिड़ी वीडियो शेयर कई जंहिंमें ॾिसी सघिजे थो त जलालपुर कैनाल ते कमु अञा ताईं जारी आहे। उन मौक़े ते पंहिंजे जारी कयल बयान में सैयद ज़ैन शाह चयो त सिंध हुकूमत मुसलसल कूड़ हणी रही आहे। सिंध हुकूमत चई रही हुई त किथे बि कैनालनि ते को कमु न पियो थिए, पर ही पाण ॾिसो कैनालनि ते कमु हलंदड़ आहे। सिंधू दरिया जे पाणी ते धाड़ो हयो पियो वञे। सिंध खां सिंध जे हिसे जो पाणी बि खसियो पियो वञे। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त उन में इहा ज़ाहिर थी आहे त हुकूमत 800 अरब घुरिया आहिनि कर्ज़ लाइ त असीं नवां डैम ठाहियूं, ऐं जंहिंमें हिकिड़ो नओं डैम चनाब जे नाले सां थियो आहे। चनाब डैम ठाहिण माना इंडस बेसन इरिगेशन ते हिकिड़ो नओं रिज़र्वायर ठाहिण, ऐं उहो आहे ग्रेटर चोलिस्तान जो जेको प्रोजेक्ट आहे कैनाल उन जो, जंहिंमें चोलिस्तान ऐं मरोट ईस्ट, मरोट वेस्ट, इहे सभु कैनाल ठाहिणा। हाणे इन जे लाइ जॾहिं रिज़र्वायर लाइ जॾहिं 800 अरब घुरिया विया आहिनि त उन में कहिड़े इदारे खां पुछियो वियो आहे त कहिड़ो थो ठहे, किथे आहे इरसा, किथे आहे CCI, कहिड़े फेडरल गवर्नमेंट जे कमेटीअ इन खे पास कयो आहे। यानी मुल्क में न कानून आहे, न आइन आहे, न पार्लियामेंट आहे, या तामीराती जेको प्रोजेक्ट्स थींदा आहिनि PSDP में थींदा आहिनि उहे न आहिनि। पहिरीं अरबें रुपया वठी उन्हनि जा लोन्स खणी ऐं तामीरात करे छॾींदा, पोइ असांखे चवंदा त मुल्क जा ही हेतिरा 100 अरब 200 अरब ख़र्च थी चुका आहिनि, हाणे हिन खे वहण ॾियो। असां चऊं था त सॼो मुल्क आबाद थिए, पर इन ते न त सिंध बर्बाद थिए, ऐं सिंध जी डेल्टा बर्बाद थी चुकी आहे। सिंध में 6 मिलियन एकड़ फुट खां मथे पाणी शॉर्टफॉल आहे, वॾो शॉर्टफॉल आहे सिंध जी पोयनि 10-15 सालनि खां वठी। खोट इन करे आहे जो ग्रेटर थल कैनाल हले पियो, वरी ही नवां कैनाल जंहिं महिल ठहंदा त उन महिल छा थींदो। उन करे असीं सम्झूं पिया त चनाब डैम जे लाइ घुर करणु 800 अरब, वरी उन खां पोइ यानी कुल इन्हनि नवनि डैमनि लाइ 1350 अरब जा प्रोजेक्ट्स ठाहिया विया आहिनि 3 डैमनि लाइ, जंहिंमें नओं जेको डैम आहे सो चनाब आहे। असीं था चऊं त बाबा ही फेडरेशन आहे, को इदारो आहे, का हुकूमत आहे, या का परदे पुठियां ॿी हुकूमत आहे जेका पंजाब जे मफ़ादनि लाइ ऐं सिंध जी बर्बादी ऐं तबाही ऐं ग़ुलामीअ लाइ ठाही वई आहे। जो सिंध जो माण्हू, ईंदड़ नसुल, असांजे हिन वहंदड़ सिंधू दरिया, असांजे इंडस बेसन इरिगेशन सिस्टम जंहिंमें असीं 41% शेयर होल्डर आहियूं, उन जे पाणीअ मां चोरी न धाड़ो लॻे पियो कंहिंजे सलाह सां। पाकिस्तान पीपुल्स पार्टी, नून लीग गॾियल ऐं कंपनी सरकार गॾिजी ऐं पंहिंजा मुस्तक़बिल जा के शाहूकार माण्हू ऐं कंपनियूं ऐं करप्ट कामोरा ऐं करप्ट सियासतदान हिन मां मुस्तफ़ीज़ थियणा आहिनि, ऐं चवंदा त ही अवाम जे लाइ था ठाहियूं, पर सिंध जो अवाम छा पाकिस्तान जो शहरी न आहे छा? अवामी तहरीक ज़िले नुशर फ़िरोज़ जी जनरल काउंसिल जो इजलास ज़िले सदर लतीफ़ भट्टी जी सदारत हेठि थियो। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान ख़ालिद तुनियो, नजीब मैसर ख़ुसूसी तौर शिरकत कई। इजलास में मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई ऐं फ़ैसिलो कयो वियो त 27 जुलाई ते जलाल जी चौदगी में सिंधू मां कैनाल कढणु, कारपोरेट फार्मिंग ऐं वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ रैली कढी वेंदी। 9 अगस्त ते सिंधियाणी तहरीक जे नुमाइंदा कॉन्फ्रेंस थींदी। ज़िले उहिदेदार मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे तनज़ीम साज़ी सां गॾु अवाम खे कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग बाबति आगाही ॾींदा। तालीमी सरगर्मियुनि में ज़िले अंदरि कारकुननि में नज़रियाती तालीम लाइ स्टडी सर्कल पिणु हलाया वेंदा।
उन मौक़े ते ख़िताब कंदे नूर अहमद कातियार चयो त कारपोरेट फार्मिंग ऐं कैनाल सिंध लाइ ज़हर क़ातिल आहिनि, जंहिं ख़िलाफ़ु सिंध जी आवाम खे हिकु भेरो ॿीहर मुनज़िम थियणु घुरिजे। हुन चयो त FC खे सॼे मुल्क जो इदारो बणाए इख़्तियार ॾिना विया आहिनि, जंहिं करे ख़दशो आहे त मुल्क में कारपोरेट फार्मिंग ऐं कैनालनि ख़िलाफ़ु जारी एहतिजाज कुचलण जी साज़िश कई वेंदी। सदर आसिफ ज़रदारी उन बिल ते सही करे मुल्क दुश्मनी कई आहे। इजलास में डॉक्टर फ़िदा हुसैन सुमरो, फ़रीद कलहड़ो, सरवर सिंधी, माशूक चाचड़, अली नवाज़ आलमाणी, सतार उमराणी, अकबर संगरा, अनीस पंवर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हैदराबाद में वापारियुनि दुकानदारनि तरफ़ां FBR जे इख़्तियारनि, टैक्स मामरनि ऐं वापारी बिरादरी खे हिरासां करण ख़िलाफ़ जुज़वी हड़ताल करे पंहिंजा कारोबारी मर्कज़ बंदि रखिया। हड़ताल सबबि हैदराबाद जी शाही बाज़ार, टावर मार्केट, फ़कीर जो पिड़ समेत कासिमाबाद, लतीफ़ाबाद जे मार्केटनि में जुज़वी हड़ताल कई वई। पुलिस इलाइक़े में गश्त कंदी रही। वापारियुनि मूजिबि मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में ॿीहर हड़ताल कई वेंदी। क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी इजलास हैदराबाद में कासिमाबाद जे इलाइक़े लिंडन टाउन में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में तनज़ीमी, सियासी, मुल्की ऐं आलमी सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो वठी अहम फ़ैसिला कया विया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कैनालनि, कारपोरेट फार्मिंग, वसीलनि जी फुरलुट ऐं करप्शन ख़िलाफ़ु अक्टूबर महीने में हटड़ी बाईपास हैदराबाद वटि क़ौमी कॉन्फ्रेंस ऐं जलसो कोठायो वेंदो, जॾहिं त कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु फ़ेबरवरी 2026 में कराची खां इस्लामाबाद ताईं ट्रेन मार्च कयो वेंदो, जॾहिं त अयाज़ लतीफ़ पलीजे जी अॻुवाणी में कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु ॾहरकी में 25 नवंबर, दिसंबर में रतोदेरो, अगस्त में खैबर शहर में रैलियूं कढी जलसा मुनक़िद कया वेंदा, जॾहिं त सुजागबार तहरीक जो मरकज़ी कन्वेंशन 7 सेप्टेम्बर ते हैदराबाद में थींदो। जीजी ज़रीना बलोची वरसी ऐं SGST जो मरकज़ी कन्वेंशन 25 अक्टूबर ते हैदराबाद में कयो वेंदो, जॾहिं त हारी कॉन्फ्रेंस दिसंबर में कड़ियो गहवर में कई वेंदी। सिंधी मज़दूर तहरीक जो मरकज़ी कन्वेंशन दिसंबर में थींदो। इजलास खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त आसिफ ज़रदारी पंहिंजी बादशाहत क़ाइमु रखण लाइ सिंधु दरिया ज़मीननि समेत सिंध जे वसीलनि जो सौदो कयो आहे त सिंध मां जेको खपे उहो वठो, बसि असांखे रुॻो इक़्तिदार ॾियो। ऐं मुंहिंजे पुटु बिलावर भुट्टो ज़रदारी खे ईंदड़ हुकूमत में वज़ीर आज़म बणायो। कैनाल मनसूबो मुल्क जे लाइ तबाही आणींदो। वफ़ाक़ी हुकूमत आसिफ ज़रदारी जी मदद सां कुझु कंपनियुनि खे ख़ुशि करण लाइ ग्रीन इनिशिएटिव फार्मिंग जे नाले में सिंध दुश्मन रिथा आंदी आहे। मुल्क अॻु में ई सियासी ऐं मुआशी बहिरान जो शिकार आहे। सिंधु ते धाड़ा ऐं सिंध में लखें एकड़ ज़मीननि ते कब्ज़ा ख़तरनाक बहिरान पैदा करे रहिया आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंधु दरिया ते धाड़े सां सिंध बयाबान ऐं बंजर थी वेंदी। ग्रीन पाकिस्तान जे नाले में ज़मीननि ऐं पाणी ते कब्ज़ा बंदि कया वञनि। पीपल्स पार्टी सिंध खे करप्शन, सरदारी निज़ाम, ॾोहनि ऐं वॾेरा शाही जो मर्कज़ बणाए छॾियो आहे। ज़रई तबाही जे करे सिंध बुख, बदअमनी ऐं बदहाली जो शिकार आहे। सिंध जे नौजवाननि लाइ मेरिट ऐं रोज़गार जा रस्ता बंदि आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त मुल्क करप्शन, ख़ौफ़ ऐं इंतकाम सां न हलंदो, बराबरी, इंसाफ़ ऐं रवादारी सां तरक़ी कंदो। सिंध जे पाणी, ज़मीननि, ॿेटनि ऐं वसीलनि ते कब्ज़ा बर्दाश्त न कंदासीं। वफ़ाक़, पार्लियामेंट ऐं अदलिया सिंध खां लातालुक़ आहिनि। शहरनि ऐं ॿाहिराड़ियुनि में औरतूं, अक़लियतूं ऐं ॿार ग़ैर महफ़ूज़ आहिनि। सखर ऐं लाड़काणे डिवीज़न खे धाड़ियुनि जे हवाले कयो वियो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त करप्शन सिंध ऐं मुल्की मईशत जो ॿेड़ो गर्क करे छॾियो आहे। मुल्क ऐं क़ौमूं शफ़ाफ़ियत सां तरक़ी कनि थियूं। करप्ट वज़ीरनि ऐं कामरनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे जेल मोकिलियो वञे। मुल्की तारीख़ में कंहिं बि करप्ट वज़ीर खे गिरफ़्तार करे सज़ा नाहे ॾिनी वई, जंहिं करे पटेवाली जी नौकरी खां वठी आला पोस्टूं किरोड़े रुपयनि में विकिरो थियनि थियूं। जेके कामोरा पैसा ॾेई मुक़ररु थियनि था, उहे अवाम जी दौलत ते अची धाड़ा हणनि था। कंहिं बि ऑफिस में अवाम जो मेरिट तहत कमु नथो थिए। तरक़ियाती कमनि जा ठीका विकामनि था ऐं पोइ नाक़स कमु करे अरबें रुपयनि जी करप्शन कई वञे थी। अहिड़ी सूरतहाल में सिंध ऐं मुल्क
कीअं तरक़ी करे सघे थो। आवाम जे हक़नि ते धाड़ा हया वञनि था। मेरिट कानून आइन जूं धजियूं उॾायूं वञनि थियूं। सिंध खे करप्शन जी कॉलोनी बणायो वियो आहे। पीपल्स पार्टी खे सिंध लुटण लाइ ॾिनी वई आहे ऐं उन जे बदिले में सिंधु दरिया ऐं वसीलनि ते वफ़ाक़ धाड़ा हणी रहियो आहे। इजलास में डॉक्टर अज़ीज़ टालपुर, सीनियर नायब सदर रोशन कुंडराणी, जनरल सेक्रेटरी मज़हर राहूजो, सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासकेली, प्रेस तर्जमान अशरफ पलीजो ऐं ॿिनि अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मोरो शहर जे गुचेरियो रोड जे रहवासी औरतनि पुलिस पारां खंबे गुम कयल मुज़मिल लगारी, मुख़्तियार लगारी, ग़ुलाम शबीर लगारी, कलब लगारी, वज़ीर लगारी ऐं ॿिनि जी आज़ादी लाइ मोरो प्रेस क्लब अॻियां 3 ॾींहं बेहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। एहतजाज जी अॻवानी ग़ुलाम कबरा, शाहिदा, शाज़िया, हाकिमज़ादी, सवेरा, किंझर लगारी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते हुननि चयो त 2 महीना अॻु सिंधु दरिया मां केनाल कढणु, पाणी ते धाड़े ऐं ज़मीननि जी वालार ख़िलाफ़ थींदड़ एहतजाज खां पोइ पुलिस असांजे लाइ ऋण ॿारे ॾिनो आहे। असांजा केतिरा ई माण्हू नौजवान पुलिस खंबे खणी गुम करे छॾिया आहिनि, जंहिं करे असां मुसलसल बुख बदहाली जो शिकार आहियूं। फ़ाक़ा कशी ते गुज़र आहे, छाकाणि त घरनि में को मर्द नाहे रहियो। असां औरतूं मासूम ॿार आहिनि। हुननि चयो त असांजे खंबे गुम कयल माण्हुनि खे जेकॾहिं जेलनि में रखियो वियो आहे त मुलाक़ात नथी कराई वञे, न ज़ाहिर कयो वञे थो। असांजा मासूम ॿारड़ा पिणु बीमार आहिनि, इलाज कराइण लाइ परेशान आहियूं। हुननि चयो त मुज़मिल लगारी गुर्दनि जी तकलीफ़ में मुब्तला आहे, जंहिंजो ऑपरेशन पिणु थियल आहे। ॿुधायो पियो वञे त उहो ख़राबु थी वियो आहे। मालूम नाहे त असांजा नौजवान कहिड़े हाल में आहिनि। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजे नौजवाननि खे ज़ाहिर करे आज़ादु कयो वञे। नसरपुर में हेस्को जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शहरियुनि एहतजाजी धरणो हंयो। अणएलानियल ऐं डिघी लोड शेडिंग, कूड़ियुनि डिटेक्शननि, अवर रीडिंग, गाटे टोड़ बिलनि ऐं शहरियुनि सां थींदड़ ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त हिस्को इंतिज़ामिया शहर में ॾींहुं राति बिना इतला बिजली बंदि करे ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। माण्हुनि खे बिना सबब जे डिटेक्शन नोटिस ॾिना पिया वञनि, मीटरनि में अवर रीडिंग कई वञे थी ऐं गाटे टोड़ बिल मोकिलिया वञनि था। जॾहिं माण्हू एहतजाज कनि था त उन्हनि खे हिरासा कयो वञे थो ऐं कूड़ियूं FIR दाख़िल कराए खेनि ख़ामोश कराइण जी कोशिशि कई वञे थी। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त सिंध हुकूमत मामले जो नोटिस वठे, हेस्को जे ज़ियादतियुनि जो ख़ात्मो कयो वञे ऐं शहरियुनि सां इंसाफ़ कयो वञे। बदीन ज़िले जे पुछड़ी वारे इलाइक़नि में पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई आहे, जॾहिं त आबादगार सरापा एहतजाज पिणु बणियल आहिनि। पादरशाख जे आबादगारनि पुछड़ में पाणी न पहुचण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे पाणी ॾियण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त नाहिल इंजीनियर अकरम वाह, सांवल करीम चन्ना लाइनिंग जे कम में थियल करप्शन खे लिकाइण लाइ पाणी बंदि करे छॾियो आहे। वाहन में पाणी छॾण सां वाह टुटी था वञनि, उन्ही करे पाणी बंदि कराए छॾियो अथनि। हुन खे हटाए पुछड़ियुनि में पाणी पहुचायो वञे। राधण शहर में बदअमनी वधी वई। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिकु ई राति में नामालूम चोर 3 शहरियुनि जा घर ॿुहारे विया। राधण जी जामा मस्जिद मोहल्ले में नामालूम चोर हाजी बख़्त जावरी जे घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए 15 लख माली जो सोन, लखें रुपया रोक ऐं ॿियो क़ीमती सामान खणी फ़रार थी विया। जॾहिं त राधण जे काज़ी मोहल्ले में वाबडा लाइनमैन मुमताज़ थलो जे घर में बीठल मोटरसाइकिल, क़ीमती मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान चोरी कयो वियो। जॾहिं त साॻे ई पाड़े मां साझेदारनि जे घर मां बि क़ीमती सामान चोर खणी विया। वारदातनि जो बर वक़्तु पुलिस खे इतला ॾिनो वियो, पर पुलिस पंहिंजे रिवायती सुस्ती सबबि सुबुह 9 बजे बाद वारदात वारे हंधि पहुती, जंहिं ते मुतासिरनि एहतजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे असांजो सामान वापसि ॾियारियो वञे।
पाटीदारनि ऐं भरपासे जे इलाइक़नि में मंशात जो विकिरो उरूज ते पहुची वियो आहे। इलाइक़े वासी ऐं शहरी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ताज कॉलोनी जे रहवासियुनि पाड़े में मंशात फ़रोशी, शराब ऐं आइस जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते डॉक्टर नवाब सियाल, सतार पल, उस्ताद तारिक पल, उस्ताद नोमान, सूमर अबड़ो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त पाड़े में जुमन मीजो जी जॻह ते सरेआम शराब खानो हली रहियो आहे। आइस, शराब ऐं चरस समेत नशियावर शयूं विकिरो कयूं वञनि थियूं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु कार्रवाई करे मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। पिथौरे में नारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कोल्ही पाड़े जे रहवासी कांजी कोल्ही ऐं संदसि ज़ाल नावी नौजवान 12 साल जी न्याणी राधा जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त 3 ॾींहं अॻु असांजी 12 साल जी मासूम न्याणी खे अगवा कयो वियो आहे। अगवा में सरवण काजो ऐं ॿिया मुलविस आहिनि। हुननि वधीक चयो त उहो सरवण कोल्ही जेको मुसलसिल न्याणियुनि खे ज़ियादतियुनि जो निशानो बणाईंदो रहियो आहे, असांजी न्याणी खे पिणु हुन अगवा कयो आहे। हुन मुतालबो कयो त फौरी तौरु कार्रवाई करे असांजी न्याणी खे आज़ादु करायो वञे। बुलड़ी शाह करीम में पुछड़ जे आबादगारनि पाणी बंदि हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शौरकी शाख ऐं खरियाड़ी शाख जे पुछड़ में पाणी न पहुचण ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी दाऊद जत, इख़लाक़ अली रिंद, मुनीर अहमद कपरी, अकबर जत, महबूब अली कपरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। आबादगारनि इल्ज़ाम हयो त बासर ज़मींदार इरिगेशन अमले सां मिली भगत करे पुछड़ जो पाणी ज़बरदस्ती लिफ्ट मशीननि ज़रिए खणी रहिया आहिनि, जंहिं सबबु ज़मीनूं बंजर, फसल सुकी ऐं चौपाए माल लाइ पाणी नायाब थी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त पाणी जी मुनसिफ़ाणी विरिछ कई वञे ऐं पाणी चोर बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पुछड़ ताईं पाणी पहुचायो वञे। ॿी सूरत में रोडनि ते धरणा हंया वेंदा। तालके मांझंद जे अवाम खे गैस जी सहूलियत न मिली सघे। कुदरती वसीला जदोजहद कमेटी तालके मंझंद तरफ़ां गैस कंपनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अलीआबाद शहर में एहतिजाजी कैंप क़ाइमु करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़ुदाबख्श थेबो, मौलाना सुधीर अहमद रिंद, मंठार छछर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कमेटी पारां ईंदड़ एहतिजाजी मुज़ाहिरो 1 अगस्त ते कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। कशमोर ऐं कंदकोट में बदअमनी उरूज ते आहे। कशमोर शहर में दीवान बिरादरी जे दुकानदार मथां 6 हथियारबंदनि हमिलो करे फुरलुट कई। फुरलुट वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जॾहिं त आख़िरी इतलाह ताईं जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया हुआ। कुंभ शहर में बदअमनी वधी वई आहे। धाड़ा फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हथियारबंदनि तरफ़ां औरतुनि खे यरगमाल बणाए सोना ज़ेवर कननि मां लाहिण ऐं फुरलुट ख़िलाफ़ फ़क़ीराबाद टाउन कमेटी जे काउंसलर वकील ख़ुर्शीद चांडियो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं बदअमनी ख़तमु कराइण जो मुतालबो पिणु कयो वियो। फुलाॾियूं जे ॻोठ हाजी मुराद अली मरी जे रहवासी ज़फ़रुल्लाह मरी उर्फ़ साजन जो अञा ताईं पतो पइजी नाहे सघियो, जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त तगुसर भरिसां नामालूम वीगो सवार खेसि खंभे विया आहिनि, जंहिंखां पोइ हू मुसलसिल गुम आहे। हुननि मुतालबो कयो त ज़फ़रुल्लाह मरी उर्फ़ साजन खे फ़ौरी तौर ते आज़ादु करायो वञे। जसाफ मरकज़ जे सॾ ते क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ क्रैक डाउन थियण ख़िलाफ़ जैकमाबाद में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जसाफ ज़िले सदर कामरेड वहीद बिरोही, रशीद जखराणी, दिलदार मुग़ैरी, अली रज़ा रिंद, अज़ीज़ सियाल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सॼी सिंध में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ क्रैक डाउन हली रहियो आहे। बशीर शर, सनाउल्लाह लाशारी, रुस्तम शर, सुहेल, इमरान चांडियो, शबीर शर ऐं ॿियनि खे बिला जवाज़ गिरफ़्तार कयो वियो।
जिन जी आज़ादी लाइ जसाफ़ जे मरकज़ी अॻवान दरिया ख़ान पंवर, जसाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे सदर सैयद मोर शाह ऐं जसाफ़ दादू जे अॻवान सालार सोलंगी, जसकम अॻवान दादू, मंसूर जमाली, वाजिद सियाल, ज़मीर लुंड, न्याज़ चना ऐं ॿियनि केतिरनि कारकुननि जे मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे, कूड़ा केस ख़तमु कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। सुई गैस शहर में IBA पास उम्मीदवारनि टाइम पीरियड जे वाधारे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी इब्रार काज़ी, अयाज़ मंगसी, अताउर रहमान शेख, अब्दुल मारूफ़ चना ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि जो चवणु हो त सिंध जे हज़ारे स्कूलनि में हिन वक़्तु बि उस्तादनि जूं सीटूं ख़ाली पियल आहिनि। काफ़ी महीना ऑफिसर वक़्तु वञाए मुकमिल सीटूं न भरे सघिया। नई खैरपुर जे 8 तालकनि ते मुकमिल ख़ाली पियल सीटनि ते उस्ताद भर्ती थी सघिया। काफ़ी उम्मीदवारनि जी उमिरि हिन वक़्तु 45 सालनि खां बि वधी चुकी आहे। हाणे ॿी नौकरी जा बि अहल नाहिनि रहिया। कराची प्रेस क्लब ॿाहिरां असांजे दोस्त 26 ॾींहंनि खां भर्तियुनि जे टाइम पीरियड जी वाध लाइ एहतिजाजी कैंप हणी वेठल आहिनि, पर सिर्फ़ु दिलासनि जे को बि अमली क़दम नथो खंयो वञे। हुननि चयो त नवां इश्तिहार ॾेई उस्ताद खणण जूं तयारियूं पियूं हलनि, पर असीं हिन उमिरि में नौकरी करण जे अहल न बचा आहियूं। उम्मीदवारनि चयो त फौरी तौर ते ख़ाली पियल सीटूं ज़ाहिर करे बाक़ी बचियल उम्मीदवारनि खे भर्ती करे बेचैनी ख़तमु कई वञे। इस्लामाबाद में बलोच नियाणियुनि जो डॉक्टर महारंग बलोच ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज जारी आहे। इस्लामाबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाज जारी रखियो वियो, जॾहिं त एहतिजाज कंदड़नि खे पुलिस घेरे बीठी हुई। सिंध जी नामियारी शाइरा गुलशन लगारी पिणु हमदर्दी जे इज़हार लाइ एहतिजाजी कैंप ते पहुती, जॾहिं त एहतिजाज ते सना, फातिमा बलोच, नादर गुरामाणी, कुरतुल्लाह शिराज़ी, फ़रतुल्लाह बाबर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं, ऐं हाणे प्रोग्राम में पेश करियूं था कुझु तज्ज़िया ऐं तबसरा। सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी, सिंधी नियाणियुनि जी ज़बरदस्ती मज़हब मटाइण वारे अमल बाबति वर्ल्ड सिंधी कांग्रेस चयो आहे त साल 2016 में सिंधी असेंबली में ज़बरदस्ती मज़हब जी तब्दीली ख़िलाफ़ कानून आणण लाइ हिकु बिल पेश कयो वियो, जंहिं मूजिबि 18 सालनि खां घटि उमिरि वारे माण्हू जे मज़हब जी तब्दीली ते पाबंदी हूंदी ऐं जेको 18 सालनि खां वधीक उमिरि जो माण्हू हूंदो उहो जेकॾहिं पंहिंजो मज़हब तब्दील करणु चाहे त उनखे एके ॾींहुं ग़ौर वीचार करण लाइ ॾिना वेंदा। हीउ बिल असेंबली मां पास थी कानून कोन बणिजी सघियो, जंहिंजा कारण रियासत तरफ़ां मज़हबी ख़्याल खे हथी ॾियारे सघारो करणी आहे। हिन ख़िते में सिंध मज़हबी रवादारी ऐं भाईचारे जो सबूत रही आहे, पर अफ़सोस सिंध अंदरि रियासती हुक्मरान तरफ़ां मज़हबी इंतिहा पसंदी खे मज़बूत करे मज़हबी माण्हुनि खे हथी ॾिनी वई आहे त जीअं हू सिंध में नंढी उमिरि जे नियाणियुनि खे ख़ौफ़ज़दा करे ऐं ॾाढ जे ज़ोर ते उन्हनि जो मज़हब तब्दील कनि। अहिड़े अमल खे असां उन्हनि धुरियुनि पारां सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी, नफ़रत, ॾाढ, जबर ऐं मुलायत खे हथी ॾियारणु सम्झूं था, जेको अमल सिंध जी रवादारी ऐं सुञाणप खे ख़तमु करण लाइ कयो वञे थो। ॾिठो वञे त सिंध में सिंध चाइल्ड मैरिज एक्ट 2010 पिणु क़ानूनी शक्ल में मौजूदु आहे, पर सरकार उन ते अमली न कराए सघी आहे। हिन क़ानून मूजिबि सिंध में 18 सालनि खां घटि उमिरि जे शादियुनि ते पाबंदी आहे। जेको बि अहिड़ो अमल कंदो उनखे 3 साल जेल जी सज़ा ऐं 2 लख रुपया जुर्मानो अदा करणो पवंदो। पर सिंध में जेके केस साम्हूं अचनि था उन्हनि में नंढी उमिरि जे हिंदू नियाणियुनि खे ॾाढ जे ज़ोर ते मज़हब तब्दील करायो वञे थो, जंहिंमें सरकारी ताक़त जी शमूलियत सुमेत मियां मिठू पीर उमर सरहंदी सुमेत केतिरा ई माण्हू शामिल आहिनि। साल 2021 में ज़बरदस्ती मज़हब जी तब्दीली जा 60 केस दाख़िल थिया, जिन में 70% केसनि में मज़हब तब्दील कंदड़ छोकिरियुनि जी उमिरि 18 सालनि खां घटि हुई, जंहिंमां पतो पवे थो त सिंध अंदरि मज़हबी तब्दीली जो अमल ॾाढ ऐं ब्लैक मेलिंग ज़रिए कयो वञे थो।
डॉक्टर शाहनवाज़ जे पुलिस ज़रिए क़त्ल मां इहो साबित थिए थो त सिंध अंदरि रियासती हुक्मरान ख़ुदि मज़हबी इंतिहा पसंदी खे ज़ोर वठाइणु चाहिनि था ऐं हू चाहिनि था त सिंध जी रवादारी खे ख़तमु करे सिंध अंदरि बि मज़हब जे नाले ते नफ़रत ऐं क़त्ल आम खे आम कयो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस अहिड़े अमलनि जी हमेशह मुखालफ़त कई आहे ऐं असांजो अज़म आहे त असीं सिंधी मज़हबी रवादार ऐं भाईचारो रखंदड़ आहियूं, जंहिं मक़सद लाइ हर मुहाज़ ते जदोजहद करणु असांजे अज़म में शामिल आहे। हिन सूरत हाल खे सिंधी माण्हू सम्झनि था ऐं असां सम्झूं था हूअ अहिड़ी सिंध कॾहिं बि ॾिसणु नथा चाहिनि जिते अमन ऐं रवादारी बजाए मज़हबी इंतिहा पसंदी ऐं ज़बरदस्ती मज़हब तब्दील करण जा अमल थींदा हुजनि। वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध अंदरि अहिड़े गैर इंसानी अमलनि ख़िलाफ़ आलमी इंसानी हक़नि जे इदारनि खे पिणु अपील थी करे त उहे सिंध अंदरि सरकार जे आशीर्वाद हेठि थींदड़ अहिड़े अमलनि ख़िलाफ़ आवाज़ बणिजी वञनि ऐं हिन ॾाढ ऐं जबर खे बंदि कराइण में मदद कनि। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।